बायोलॉजी क्लास 9 लाइ चैप्टर 4 लेसन 12 एक्टिव ट्रांसपोर्ट चुस्त मुंतकली आऊं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजूला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली खा असांजो जो लेक्चर जो मौजू आहे एक्टिव ट्रांसपोर्ट पैसिव ट्रांसपोर्ट जे बारे में असां पढ़ी आया हुआसीं इहो असीं सम्झोसीं त स्लो प्रोसेस हूंदो आहे ऐं स्पॉन्टेनियस हूंदो आहे इन में कंहिं बि क़िस्म जी तवानाईअ जी ज़रूरत कोन हूंदी आहे इहो छा थींदो आहे त डाउन आर अलोंग द कंसंट्रेशन ग्रेडियंट थींदो आहे जिते मालिक्यूल तमामु घणे तइदाद में हूंदा कंसंट्रेटेड हूंदा उतां उहे पंहिंजो पाण मूव कंदा बग़ैर कंहिं तवानाई जे ख़र्च जे टुवर्ड्स देयर लोअर कंसंट्रेशन जीअं असां परफ्यूम जो मिसाल ॾिनो हुयोसीं त कपिड़े जे मथां घाटाईअ में इन जा परफ्यूम जा मालिक्यूल मौजूदु हूंदा आहिनि त उहे उतां मूव कंदा आहिनि कमरे जी उन्हनि कुंडुनि ॾांहुं जिते उन्हनि जी मौजूदगी न हूंदी आहे या घटि हूंदी आहे त यानी असांजी पैसिव ट्रांसपोर्ट जेका आहे उहा डाउन या अलोंग द कंसंट्रेशन ग्रेडियंट थींदी आहे ओनली स्मॉल मॉलिक्यूल्स कैन पास थ्रू फॉर एग्जांपल ऑक्सीजन कार्बन डाइऑक्साइड एंड वाटर जेकी नंढड़ा नंढड़ा मॉलिक्यूल आहिनि मिसाल जे तौर ते ऑक्सीजन या कार्बन डाइऑक्साइड या पाणी थिए थो उहे ई जीव घरड़े जी झलीअ मां आसानीअ सां गुज़री वेंदा आहिनि पैसिव ट्रांसपोर्ट थींदी आहे उन्हनि जी कंहिं बि क़िस्म जी उन ते तवानाई ख़र्च कोन थींदी आहे इट इज़ ऑफ टू टाइप्स इहा जेका पैसिव ट्रांसपोर्ट आहे ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे हिकिड़ो असां चऊं था डिफ्यूजन जंहिंमें फैसिलिटेटेड डिफ्यूजन बची वञे थो ऐं ॿियो आहे ऑस्मोसिस एक्टिव ट्रांसपोर्ट जेको आहे एक्टिव ट्रांसपोर्ट इज़ द मूवमेंट ऑफ सब्सटेंसेस अगेंस्ट अ कंसंट्रेशन ग्रेडियंट इहा पैसिव ट्रांसपोर्ट जे उबतड़ थींदी आहे ऐं कंसंट्रेशन ग्रेडियंट जे मुख़ालिफ़ कमु कंदी आहे यानी लोअर कंसंट्रेशन खां हायर कंसंट्रेशन ॾांहुं मालिक्यूल जेके आहिनि उहे चुरपुर कंदा आहिनि फ्रॉम अ रीजन ऑफ लो कंसंट्रेशन टू हाई कंसंट्रेशन यूज़िंग एन इनपुट ऑफ एनर्जी हाणे जॾहिं तव्हांखे मालिक्यूल जेके आहिनि उहे तव्हांजी लोअर कंसंट्रेशन खां हाई कंसंट्रेशन ॾांहुं मूव कंदा त लाज़मी तौर ते तव्हांखे तवानाई ख़र्च करणी पवंदी ट्रांसपोर्ट थ्रू मेम्ब्रेन असांजे जीव घरड़े मंझां जेका ट्रांसपोर्ट थिए थी जीव घरड़े जी झली मां उहा ॿिनि क़िस्मनि जी थिए थी हिकिड़ो आहे असांजी पैसिव ट्रांसपोर्ट ॿियो आहे असांजी एक्टिव ट्रांसपोर्ट एक्टिव ट्रांसपोर्ट जी असां ॻाल्हि कयूं था त उनजो मिसाल ईअं आहे त जीअं तव्हां अप द हिल मूव कंदा हुजो अगेंस्ट द ग्रेडियंट कंसंट्रेशन मूविंग लाइक अप हिल सो इट नीड्स एनर्जी हाणे जेकॾहिं तव्हां जबल जी चोटीअ ते मथे चढ़ंदो त लाज़मी तौर ते तव्हांखे एनर्जी जेका आहे उहा तव्हांजी तमामु घणी ख़र्च थींदी अहिड़े क़िस्म जी एक्टिव ट्रांसपोर्ट पिणु थींदी आहे जंहिंमें एनर्जी लाज़मी तौर ते ख़र्च थींदी आहे ऐं जेका पैसिव ट्रांसपोर्ट आहे उहा असांजी ईअं थींदी आहे त मूविंग लाइक डाउन हिल इहो ईअं हूंदो आहे ॼण तव्हां जबल जी टकरी खां हेठि लही ईंदा हुजो ऐं तव्हांजो हुन में एनर्जी जो मिक़दारु आहे उहो तमामु घटि या ख़र्च न थींदो आहे इहा थींदी आहे पैसिव ट्रांसपोर्ट अलोंग आर डाउन द ग्रेडियंट कंसंट्रेशन इहा ग्रेडियंट कंसंट्रेशन सां गॾु थींदी आहे मिसाल जे तौर ते फ्रॉम हायर कंसंट्रेशन टुवर्ड्स लोअर कंसंट्रेशन मूवमेंट थींदी आहे पार्टिकल्स जी ऐं एक्टिव ट्रांसपोर्ट में छा थींदो आहे अगेंस्ट द ग्रेडियंट कंसंट्रेशन थींदी आहे तव्हांजा मालिक्यूल जिते थोरा आहिनि उतां उन्हनि खे ज़ोरीअ ते ओॾे मोकिलिबो जिते उन्हनि मालिक्यूलनि जी घणाई आहे त लाज़मी तौर ते तवानाईअ जो उते ख़र्च थींदो एक्टिव ट्रांसपोर्ट occurs with the help of carrier proteins called as pump proteins असांजी जेका एक्टिव ट्रांसपोर्ट आहे उहा हिकिड़ी ख़ासि कैरियर प्रोटीन्स जी मदद सां थींदी आहे जिन खे पंप प्रोटीन सॾिबो आहे दो पैसिव ट्रांसपोर्ट आल्सो नीड्स सर्टेन कैरियर प्रोटीन्स जेतोणीकि असां इहो पढ़ी आया आहियूं त पैसिव ट्रांसपोर्ट में बि किथे किथे असांखे कैरियर प्रोटीन्स जी ज़रूरत पवंदी आहे मिसाल जे तौर ते फैसिलिटेटेड डिफ्यूजन में असां पढ़ियो हुओसीं त उते प्रोटीन कैरियर प्रोटीन ट्रांसपोर्ट प्रोटीन या चैनल प्रोटीन जी ज़रूरत पवे पई पर ही जेके पंप प्रोटीन्स आहिनि दीज प्रोटीन्स रिक्वायर एनर्जी अनलाइक प्रोटीन्स वर्किंग इन पैसिव ट्रांसपोर्ट पर इहे पैसिव ट्रांसपोर्ट में कमु कंदड़ कैरियर प्रोटीन्स जे उबतड़ पंप प्रोटीन्स जेके कैरियर प्रोटीन एज़ एक्टिव ट्रांसपोर्ट लाइ कमु कनि थियूं उन्हनि खे तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे इन जे करे ई हिनखे असां एक्टिव ट्रांसपोर्ट सॾियूं था एक्टिव ट्रांसपोर्ट ॿिनि क़िस्मनि जी थिए थी हिकिड़ो आहे प्राइमरी एक्टिव ट्रांसपोर्ट ॿियो आहे सेकेंडरी एक्टिव ट्रांसपोर्ट सेकेंडरी एक्टिव ट्रांसपोर्ट छा थींदो आहे इनडायरेक्टली डिपेंड कंदी आहे अपॉन एटीपी ऐं इन जा ॿ क़िस्म थींदा आहिनि या त काउंटर ट्रांसपोर्ट थींदी आहे या वरी को ट्रांसपोर्ट थींदी आहे इन जे ॿिन्ही क़िस्मनि ते असां पंहिंजे अॻियनि वीडियो लेक्चर्स में तफ़सील सां ॻाल्हाईंदासीं प्राइमरी एक्टिव ट्रांसपोर्ट छा थींदो आहे डायरेक्टली डिपेंड कंदी आहे ऑन दी एक्सपेंडिचर ऑफ एटीपी इन में मिसाल आहे मिसाल जे तौर ते सोडियम पोटेशियम एटीपेज़ ॿियो आहे कैल्शियम एटीपेज़ टियों आहे हाइड्रोजन पोटेशियम एटीपेज़ प्राइमरी एक्टिव ट्रांसपोर्ट जो हिकिड़ो मिसाल आहे सोडियम पोटेशियम पंप और सोडियम पोटेशियम पंप जेको आहे उहो एनर्जी यानी एटीपी जे ख़र्च ते कमु कंदो आहे नॉर्मली
potassium is higher inside the cell and sodium are outside. Normally छा थींदो आहे त सोडियम जेका आहे आयन उहा जीव गरड़े खां ॿाहिरि एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड में घणे मिक़दार में मौजूदु हूंदी आहे ऐं पोटेशियम आयन जेका आहे उहा इंट्रासेल्युलर फ्लूइड में घणे मिक़दार में मौजूदु हूंदी आहे. So simply diffusion would cause sodium influx and potassium outflux. Diffusion जेकर हिते कमु करे त उहो छा कंदो त सोडियम खे इनफ्लक्स कराईंदो अंदरि मोकिलींदो ऐं पोटेशियम खे जेको आहे सो ॿाहिरि मोकिलींदो छो त हायर कंसंट्रेशन पोटेशियम जी अंदरि आहे तंहिंजे करे हिननि खे ॿाहिरि मोकिलींदो. सोडियम जी हायर कंसंट्रेशन ॿाहिरि आहे त हुनखे अंदरि मोकिलींदो. पर न्यूरॉन जेको कमु कंदो आहे नर्व इम्पल्स जे लाइ उनखे ज़रूरी हूंदो आहे त हिन जो न्यूरॉन जो जेको एक्शन पोटेंशियल आहे उनखे मेंटेन करे रखे त जीअं नर्व्स पंहिंजो पैगाम मोकिले सघनि. तंहिंजे करे अगेंस्ट द कंसंट्रेशन ग्रेडियंट कमु करणो पवंदो आहे. सोडियम जेका ऑलरेडी ॿाहिरि घणी आहे उहा एटीपी जे ख़र्च ते 3 सोडियम आयन जेके आहिनि ॿाहिरि मोकिलींदा आहिनि ऐं 2 पोटेशियम आयन जेके आहिनि उहे अंदरि मोकिलींदा आहिनि. सो हीअ असांजो प्राइमरी एक्टिव ट्रांसपोर्ट जो मिसाल आहे जंहिं मंझि असां सोडियम पोटेशियम पंप ते इहो सादो ॻाल्हि ॿोल जेका आहे सादी ॻाल्हि ॿोल रखी आहे ऐं हूअं बि इन जो जेको कमकार आहे उहो एतिरो वज़ाहत सां या एतिरो क्लियर नमूने जेको आहे सो अञा बयानु कोन्हे को कयल. सो सादो ई सादो एतिरो असांजे किताबनि में ऐं मथियनि किताबनि में बयानु थियल आहे. असांजो अॼोको लेक्चर त पुॼाणी ते पहुचे थो. वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.